मजीदात बाबरकात जो इरशाद गिरामिया पाण फरमाइन था रमजान शरीफ जे फजीलत में त जन्नत के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात दरवाजा रखिया हर एक दरवाजे जे मथा अल्लाह पाक जो दा नालो रखियो आ हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइन था हिकड़ो दरवाजो आ जन्नत जो जंहिंजो नालो आहे रैयान। उन जो नालो रैयान आ। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइन था उहो दरवाजो जंहिंजो नालो रैयान आ ओ खास मखसूस आ जेको क़यामत जे ॾिहाड़े रोज़ेदारनि जे लाइ खुलंदो। उन दरवाजे जे मथां अल्लाह जा मलाइक बि सॾ कंदा ओ रोज़ेदारो जेके रोज़े रखण वारा आहियो अव्हां जे लाइ अल्लाह ताला ही दरवाजो मुक़रर कयो आहे हिन दरवाजे मां वञो। हबीबन जी ज़ात का सहाबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह उन रैयान दरवाजे में ख़ुसूसियत कहिड़ी आहे? हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया ॿियनि माण्हुनि खे जन्नत में वञण खां बाद हिसाब किताब थियण खां बाद सारे मामले खां फारिग थियण खां बाद ख़ुदा ताला जन्नत में दीदार कराईंदो आहे पर रोज़ोदार जंहिं बि जन्नत जे दरवाजे मां वेंदो आहे दाख़िल थियण सां हुनखे ख़ुदा पंहिंजो दीदार कराईंदो आहे। ॿियनि जे लाइ इंतज़ार आहे जन्नत में वञो उन खां पोइ जॾहिं ख़ुदा ताला फ़ैसिले खां फारिग थिए सॼे जहान खे जन्नती जन्नत ॾे मोकिले दोज़खी दोज़ख ॾे मोकिले सज़ाऊं जज़ाऊं सभु थी मामिलो तय थी वञे हाणे ख़ुदा ताला आख़िर में पंहिंजनि ॿारनि खे दीदार सां मुशर्रफ़ कंदो। अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए यौम वुजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। क़यामत जो ॾिहाड़ो जंहिं थींदो माण्हू जंहिं जन्नत में वेंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॿारनि खे पंहिंजो दीदार कराईंदो। बाननि जूं अखियूं पंहिंजे रब जो बेमिसाल दीदार कंदियूं ऐं दीदार बि कंदियूं ऐं हुननि जा चेहरा गुलाब जे गुल वांगुरु पिया बहकंदा। रब जो जमल दीदार थींदो न पर इहो थींदो देर में बाद में। ऐं रैयान दरवाज़े खां रोज़ेदार जंहिं दाख़िल थींदो दरवाज़े जे दाख़िल थींदे ई हुनखे ख़ुदा ताला जो दीदार नसीब थी वेंदो। अवां अंदाज़ो लॻायो त रोज़े खे ख़ुदा ताला केॾो शरफ़ नसीब फरमायो आहे केॾी हुनजी फज़ीलत आहे। मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात फरमाइनि था पिया त इंसान बुखियो हूंदो आहे इंसान उञारो हूंदो आहे सुबुह खां शाम ताईं अल्लाह जे अमर में खाइण पीअण खां रोकियो पियो हूंदो आहे पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात जे मथां कंट्रोल कयो वेठो हूंदो आहे पोइ उन खाइण ऐं पीअण बंदि